लिखी दी नहीं तो पन्ने दे बाबा लिखी दी नहीं तो यार ही भी लिख चला रसो ये दवा को ने कहता है क्यों बता रहे यार ही भी लिख चला था बिचौड़ा डॉक्टर दा जना साइन को पूछ 50 रुपया आपको उनके ही भी दवा खाने का लिख रहा है यहाँ डॉक्टर साहब सही है 5 रुपया रा के सुलभ कोन बाकी चाहे बाकी अस्पताल केड़िया छा थो मिले असांखे कुछ न तो ही दवा भी ॾिसो चवंदा वॾे काने कहते दवा किथे असां भाई किथा मिली असांखे वॾनि खे असां किथां जाचूं हितां जी सर्कस पर लिखियल आहे हीअ प्राइवेट जी काने लिखियल हे 5 सरकारी लिखियल दवा इहा बि नथी मिले हितां असांखे हे वॾी ॻाल्हि आहे ये तो दाड़ा पैदा होना छा कयूं हाणी माना चवंदा दवा हाणी आई आहे हाणी आई दवा यकदम वरी ख़तम थी वई दवा कॾहिं नई दवा ईंदी सदाई नई दवा अचे त न ख़तम थी वई आहे अच्छा जेकी तव्हांखे दवा ॾियनि था पर्ची ॾियनि था भई पर्ची वरी वापसि ॾियनि दवा हे दवा कान्हे असां वटि न हिकिड़ी बि हिन मां दवा था ॾियनि पर्ची पाण वटि था रखनि हा पर्ची पाण रखंदा हिकिड़ी दवा न हिकु केस साईं जो हिकिड़ी दवा था पर्ची पाण वटि था रखे छॾियो जेका आहे त ॿुधायो ॿी जॻह जो कान्हे त पर हिन आहे जॻह हिन में त तव्हां इहो प्रूफ था कयो न त इहा दवा माना टोटली असां ॾिनीसीं हे प्रूफ ॾेई तव्हां मथे पवंदो कोई बिरूफिन सिरप कोन्हे को ॿुधाईंदा कोन्हे को मुंहिंजा चाचा असां न हूंदा त साईं डॉक्टर साहब पाण चयो आहे हर दवा मौजूद आहे असां सुबुह साण अची करे पुछा कराई आहे हिते त कहिड़ी दवा केतिरी मौजूदु आहे उहा एॾो खणे एॾो खणे उता ॾिनी अथनि दवा पई आहे जेका असांखे दवा ॾींदो हुजा मौजूदु आहे मिनिस्टर खणी मौजूदु पई आहे जेका ॾिनी अथनि असां खणी आहियूं मुंहिंजा बाबा इहा कंहिं ॾिनो दवा भला जी कंहिं ॾिनो मेन स्टोर सां मेन स्टोर किथे आहे उन अॻे परे अॻियां कुंड ते उतो था खणो हा उतां असांखे ॾींदा सुबुह जो डेली पोइ असां जॾहिं त हिते दवा था कनि त मरीज़ माना 2-2 हज़ार 3-3 हज़ार था अचनि पर दवा त 100 माण्हुनि जे लाइ कोन्हे मरीज़ साॻियो हिकिड़ो 10 पर थो ठाराए हिकु थोरी थो ठाराए मानी दवा खाईंदो आहे दवा हिननि जी मानी करे खाईंदा आहिनि साईं भला तव्हांखे इहा ख़बर नथी पए त हिकिड़ो मरीज़ 10 दफ़ा थो अचे अचंदा साईं थोरो पोइ छाला थो अचे जॾहिं हुनखे दवा मिले ई नथी तॾहिं थो अचे जेका असांखे दवा आहे असां ॾिनी न आहे फ़िलहाल अॻे में हुई साईं हींअर कान्हे दवा ॾूं कान्हे का कान्हे का कंहिंजी पर्ची अमां ॾेई था हिकिड़ी पर्ची रखंदो थोरो पुछ तव्हां ॾिसी था सघो ही पर्ची जेकी आहे वठनि था दवा हिकिड़ी था ॾियनि पर पर्ची मुकमल पाण वटि था रखनि माना मुकमल हिननि माना जेकी आहे मेडिसन उन्हनि खे ॾेई छॾी इन मां छा थो साबित थिए त मुकमल माना असां दवा माना मरीज़नि खे प्रोवाइड कयूं था छा करणु खपे मोरो में आख़िर माना साईं उहे मालिकी कनि कोन था न छा कजे सिंध हुकूमत रुको आहे पैसे में में गॾु हा उन्हनि खे था ॾियूं असां पाण कई आहे छा कयूं इलेक्शन में छा था सम्झो त पोइ हाणे बसि पोइ उनजे कारण सोच पोइ उन खे ॾिपो जेको असांखे कमु ईंदो पर उहो अचे केरु ई कोन थो कमु इमरान ख़ान छा कयो आहे इमरान ख़ान मां को केॾो करे छॾियोसि हिनमहिल तव्हांखे खसीस माना हीअ असां 5 रुपया वारी नथी मिले असां काॾे वञूं 100 रुपया चीनी जो किलो आहे हींअर मां सांग कंदुसि सांग कहिड़ो सांग कयो अथसि छा कयो अथसि अचनि था पी वारा त चवंदा असां सांग कंदासीं जेको थो अचे पाणी ॿुधियो त अंदरि बि मौजूदु हुयो त डॉक्टर जेके आहिनि कूड़ जे मथां कूड़ था कहिड़ो ॻाल्हाइनि वेठा मां ठीकु आहे मां अंदरि बीठुसि मां हिनजी सॼी कचहरी ॿुधी मां पर्ची कटाए अंदरि वियुसि मां हिन खां दवा लिखाए ॿाहिरि मोटी आहियां मूंखे हुन मां हिकु दवा न मिली साॻी पर्ची मां हींअर मोटाइणी आहे स्टोर वारे खे अञा छा खपे मोरो शहर ट्रायल कंहिं में अची वियो आहे ट्रायल को छा में आहे जंहिंमें का दवा मौजूदु न आहे केतिरी आवाम ॾिसो पिया आहे जेकी माना रुले पई कंहिंखे दवा न पई मिले किथां पूरी सां दवाई सही नथी मिले असांखे हितां अंदर साईं जी साईं हॉस्पिटल जे अंदरि एंट्री करे ॿुधाओ बस ईअं रोज़ी करण लाइ घणा पैसा था भरियो कोन था भरियूं पैसा पैसा कोन भरींदा पैसा न तव्हां हॉस्पिटल जी बाउंड्री में अंदरि ॿुधाओ साईं वञूं था तव्हांजो माना रस्तो ॿाहिरि आहे डॉक्टर असां न असांखे बेज़ार करिणो आहे असांखे रोज़ी कोन थो करणु छॾे
साईं रोज़ी त तव्हांजे ॿार करणी आहे साईं ॿार ॿुध न हुते बि हूंदा हुते बि कोन पिया वञनि असां वञूं पुलिस वारा बीठा आहिनि साईं तव्हां हिते कहिड़ी ड्यूटी था कयो सर अस्सलाम वालेकुम सर असां हितां हिननि खे ख़ाली कराईंदा आहियूं रश ॾाढी हूंदी आहे मरीज़ खणी था अचनि बीठा आहिनि तव्हां कहिड़ी था बीठी सर हे ॾिसो न मरीज़ खणी था अचनि परियां ॾिसो तव्हां अॻियां हाणे जेको ज़ख़्मी आहे या को अहिड़ो को मंडो आहे उनखे ज़रूरु रक्षो त खणंदो न सर लाज़मी आहे उनखे त रक्षो त खणंदो न सर हा न सर हे एडमिट जेके हूंदा आहिनि जेको बि माना हूंदो आहे एमरजेंसी में त उहो त हुते खणंदो आहे ऐं बीहण कोन ॾींदा आहियूं सर हे हींअर पाणे खणंदो न सर तव्हां किथे आहे हिकिड़ो ॿ बीठो आहे साईं हुन पाण चयो मां हिनमहिल वञा थो हाणे हीअ छा थो मरीज़ थो खयो सर लाथई मरीज़ लाथई मरीज़ खे लाथ हा अंदरि ते को ज़ख़्मी आहे जो सफ़ा हलण जहिड़ो न आहे त उनखे रक्षे खे छॾियूं था बाक़ी असां रश वग़ैरह ते टोड़ण जे लाइ बीठा आहियूं सर तयारु बीठा आहियूं न हिते दवायूं सही ॾियनि था न को मां हितां जो आहियां नवाबशाह में वञूं था नवाबशाह में इहा हालत थोरी आहे हिते मोरे में इहा हालत आहे दवायूं नथा ॾियनि पर्चियूं ते गवर्नमेंट जी दवायूं लिखनि था उहो न ॾियनि सभु वञी ॿार खां ख़रीद कनि था हिते का सहूलियत न आहे भाऊ हिते का सहूलियत न आहे सम्झे न ग़रीब पर्चियूं ॾियनि था बाबा अंदरां उन्हनि खे दवाई पूरी नथी मिले वञनि था बाबा स्टोर खां वठी स्टोर छाजे लाइ खुलिया पिया आहिनि संजय गांधी मिले बाक़ी ॿियो छा 4000 OPT डॉक्टर वेठा आहिनि ॿ कुते काने का माण्हू हुते पिया तड़पनि का दवा काने का या इहे 6 सालनि जो कारो मुंहुं आहे का शइ कोन था ॾियनि खाई आहे बजट हर शइ का शइ काने माण्हू तड़पनि पिया नथा ॾियनि न बाबा हे स्टोर छाजे लाइ वञो 12 वठो वञे स्टोर छाजे लाइ करणो हीअ पंहिंजी दवाऊं जेके आहिनि उनजी ज़रूरत जो उन्हनि खे ॾियनि ई नथा अलाए स्टोरनि ते त खपनि था छा था कनि ग़रीब खे मिले ई नथी हिते दवा दर बदर लॻो पियो आहे ग़रीब हिते हिनमहिल असां अंदरि विया आहियूं त तक़रीबन 5 रूम बंदि आहिनि हा पोइ ॾिसो पोइ छो छाजे लाइ बंदि आहिनि हिननि खां पुछा कयो न उहो छो बंदि आहिनि हा हेतिरी आवाम अचे थी वीचारो दर बदर सुबुह 7 बजे खां लाइन लॻी पई हूंदी आहे हिन टाइम ताईं बीठा हूंदा आहिनि माण्हू छाजे करे बीठा हूंदा आहिनि गर्मी में हा न उन्हनि खे हेतिरे टाइम ताईं छाजे लाइ विहारे वेठा आहिनि हितां डॉक्टर हिते हॉस्पिटल में जनरेटर मौजूदु कोन्हे हा हले पियो आवाज़ आहे 3 जनरेटर आहिनि घणा जनरेटर मौजूदु 3 जनरेटर पिया आहिनि परियां ॾिसो वञो तव्हां ॾिसो 3 जनरेटर मौजूदु आहिनि हिकिड़ी एक्सरे मशीन नथी हले पोइ नथी हले त हुनजो टाइम पीरियड रखियलु आहे न बाबा हुनजो टाइम रखियलु आहे हुनजो 2 ताईं टाइम रखियलु आहे 1-2 ताईं हीअ कुझु थोरियूं आहिनि अलाह कंदो IHS वारनि जो कमु आहे सुठा टेक्नीशियन अलाह कंदो ईंदा असांखे इहो ई उमेदु आहे त IHS वारनि मां त सुठा टेक्नीशियन डिस्पेंसर एक्सरे टेक्नीशियन निज़ाम खे बहितर कनि जीअं जीअं उन्हनि खे तकलीफ़ आहे न हिते मोरे में पैदा थियो आहे मोरे में जवान थियो आहे कुराड़ो मोरे में थींदो केतिरी बि असां दाऊं कंदो हिते को ॿुधण वारो आहे ई कोन्हे सफ़ाई जो कोई का ॻाल्हि ई न थी आहे ऐं न थींदी ही मां तोखे दावे सां थो चवां हिते को का ॻाल्हि ई न थींदी या असां बेवकूफ़ असां आहियूं न जो हिन जे पोयां तालियूं वॼाईंदा था वठूं हीअ अवाम नथी असल में ग़लति अवाम आहे न अवाम नथी सुधरे अवाम अहिड़नि खे वोट ॾेई छे थी जेको असांजे सुख ऐं तकलीफ़ में कमी नथा अचनि असां पाण ग़लति आहियूं हुननि खे वोट ॾेई ख्वार थिया आहियूं चङे माण्हू खे त खणी नथा अचनि न कंहिं ग़रीब खे विहारे छॾ तूं इलेक्शन में ही माण्हू चवंदा अड़े रेस ऐं वॾेरे जे मुक़ाबले में ही टटू विहारे छॾियो आहे तव्हां हीअ हिन जे मुक़ाबले जो आहे हुनजी अॻे ई कारो मुंहुं करे था छॾनि ही नथा सोचनि की हीअ माण्हू भलो आहे सचो आहे कीअं आहे आवाम जे लाइ कीअं आहे इहा नथा सोचनि वरी वॾेरे जे साईं झंडो खणी घुमंदा था वठनि ताड़ियूं वॼाईंदा था वठनि ऐं जॾहिं जेसि ताईं हिननि जी ताड़ियूं वॼंदी न हिते को कमु थींदो ई कोन्हे जे तजुर्बेकार माण्हू आहिनि उन्हनि खे हिते आणंदो वञे त हितां जा मरीज़ दरबदर न थियनि हितां खां नवाशाह न वञनि छो हिते इहा फैसिलिटी न आहे दिलि जो वार्ड न आहे दिलि जो हितां जा सीरियस पेशेंट राति जो 12-1 बजे ईंदा आहिनि उन्हनि खे एम्बुलेंस में खयो वेंदो आहे सेवण हीअ तालको आहे नौशहर फिरोज़ मोकिलींदा आहियूं के वाट ते एक्सपायर थी था वञनि के अटैक जा मरीज़ आहिनि असांखे गुज़ारिश था कयूं त असांखे दिलि जो वार्ड हिते अवेलेबल कराए ॾिए हाणे एक्सरे असां त कोन था करे सघूं बिना लाइट जे हिमल ते वाला घणनि जो एक्सरे करी असां हींअर ताईं तक़रीबन हितां स्टार्ट थिया आहियूं 3, 6, 9, 12
14 15 16 17 18 19 20 21 22 23 ही बनाला रहेला 23 पेशेंट जा डेट लॻल आहे माना हाँ बाबा ही डेट लॻल आहे न 22/8/2020 अच्छा हे शुरू में हितां स्टार्ट थी हिन पासे अची वियासीं 23 पेशेंट जनरेटर जेको आहे उनजे लाइ भला को तव्हां मथे को नोटिस वग़ैरह मोकिलियो इहो त हाणे असांजो कमु त न आहे इहो असांजो कमु न आहे ऑफिसर जो कमु आहे उहो करे सघनि था कमु त तव्हां था कयो कमु त असां कयूं था असांखे फैसिलिटी हूंदी त असां कंदासीं तव्हां वटि उहा फैसिलिटी न हूंदी मसइलन पेन न हूंदी त उहा तव्हां घुराईंदा पेन त असां पंहिंजी खणी ईंदासीं जेका शइ असांजे हथ वसां उहो असां कंदासीं हिते तव्हां वटि जी 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 बिल्कुलु तव्हांखे केतिरी लाइट खपे लाइट आहे न आहे मरीज़ खे तव्हांखे फ़र्क़ु करिणो आहे उहो त तव्हांजे लेखे जी ॻाल्हि जेको आहे आहे जनरेटर जे लाइ ॾिसो न हाणे इहो रुॻो असांजे हथ वस त न आहे न असां त नंढा मुलाज़िम आहियूं इहो तव्हां मेडिकल सुपरिटेंडेंट सां सुवाल करे सघो था अच्छा उहो ई माना जवाबु उहो माना जेको था पुछा करें उहो ई जवाबु ॾींदो उहो न छो जो इंचार्ज आहिनि वॾा आहिनि उहे असां त नंढा मुलाज़िम आहियूं असां त पंहिंजो हाज़िर टाइम वेठा आहियूं जेको असां पुॼे थो असां कयूं तव्हांजो नालो सर मक़सूद आहे मक़सूद भाई कास्ट आराई आहे पाण तव्हां हिते एक्सरे टेक्नीशियन अच्छा हे तव्हां हालति ॾिसी था सघो हे हॉस्पिटल जी सफ़ाई आहे हॉस्पिटल जी सफ़ाई आहे तव्हां ॾिसी था सघो हिते सफ़ाई न जे बराबरि आहे दवा त वॾा था कया वञनि त हिते सफ़ाई जेकी आहे उरूज जी सफ़ाई आहे पर सफ़ाई तव्हां ॾिसी था सघो इहा सफ़ाई आहे डस्टबिन साम्हूं पई आहे पर कचिरो हिते पियो आहे मरीज़नि खे जेके आहिनि डॉक्टर साहिब जेके दवाऊं था लिखी ॾियनि उहे स्टोर ते था वञनि वेठा उन्हनि खे स्टोर वारा उहे दवाऊं नथा ॾियनि छा आहे त जेके असां आहियूं प्राइवेट हॉस्पिटल इहा प्राइवेट हॉस्पिटल IHS जे वन ते आहे हाणे जेके असांखे अचनि थियूं दवाऊं टोटल असां मेन स्टोर मां सब स्टोर में सप्लाई कंदा आहियूं जेकी असां वटि अवेलेबिलिटी हूंदी आहे उहा टोटल मरीज़नि खे मिलंदी आहे कॾहिं कॾहिं का शार्टेज थी वेंदी आहे जेका हूंदी आहे त असां ज़रूरु ॾींदा आहियूं बाक़ी जेका शार्टेज थी वेंदी आहे त पोइ ॿाहिरि थी सघे थो मरीज़ वठंदो हुजे बाक़ी जेका असां वटि जेका ॿाहिरां ईंदी आहे वेयर हाउस मां असां सभु 100% मरीज़नि लाइ रखंदा आहियूं उन्हनि खे ॾींदा आहियूं हिते सर तक़रीबन 50 मरीज़नि खे कैल्सी ॾिनी वई आहे बाक़ी पर्चो जेके आहिनि कैल्सी असां वटि अवेलेबल न हूंदी आहे हू छा आहे त मरीज़ घणा डिमांड कंदा आहिनि त असांखे या लिखी ॾियो मरीज़ अॼुकल्ह मरीज़ बि त होशियारु आहिनि असांखे कैल्सी मां फ़ाइदो असांखे लिखी ॾियो पर जेका शइ असां वटि अवेलेबल न हूंदी त उहा त असां नथा ॾेई सघूं हुनखे अच्छा सर हिते 3 जनरेटर मौजूदु आहिनि बिल्कुलु बिल्कुलु असां वटि एक्सरे जेको आहे एक्सरे वारी मशीन नथी हले न जनरेटरनि ते एक्सरे मशीन कोन हलंदी आहे जे लाइट हूंदी आहे त एक्सरे ऑपरेटर हूंदो आहे बाक़ी जेॾी महिल लाइट न हूंदी आहे त हू एक्सरे मशीन न हलंदी आहे ॿियो सर हिते माना इहो आहे त रुॻो सिर्फ़ु तव्हां खां अलावा हा ॿियनि सभिनी डॉक्टरनि जी माना बिहेवियर जी माना सभु को माना बिहेवियर त असां त कोशिशि कंदा आहियूं त मरीज़नि खे सर्विस ॾियूं असांजो इहो ई कमु आहे त मरीज़नि जे लाइ असीं वेठा आहियूं ऐं मरीज़नि खे ई असांखे सर्विस ॾियणी आहे ॿियो असांजो हिते को कमु कोन्हे न को असां जेकॾहिं असां मरीज़नि खे सर्विस न ॾींदासीं असांजे रहण जो मक़सदु ई त ख़तमु थी वियो जेको अचे थो जेका शइ हूंदी असां ज़रूरु ॾींदासीं न को मरीज़नि जी असां सां दुश्मनी आहे न को असांजी उन्हनि सां जेका शइ अवेलेबल आहे असां 100% हुनखे ॾियूं था उते कंहिंखे चवण जी बि ज़रूरत असांखे महसूसु कोन थी थिए बाक़ी जेका असां वटि हूंदी कोन त असां पाण मजबूर आहियूं असां इंडेंट कंदा आहियूं जेका शइ अवेलेबल थींदी आहे असां मरीज़नि खे ॾेई बिहेव त हाणे सभु कंहिंजो पंहिंजो स्टाइल हूंदो आहे त इख़लाक़ त हर कंहिं माण्हूअ जो हक़ु आहे उनखे मरीज़ जे हिसाब सां असांखे उन ओबलाइज करिणो आहे हर मरीज़ खे जेतिरो थी सघे त हुनखे कन्विंस करे हुनखे गाइड कजे हीअ शइ असां वटि आहे हीअ कोन्हे हीअ तुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद आहे हीअ नुक़सानकार आहे उहो त असांजो कमु आहे हुनखे ॿुधाइणु जी जी पर्ची लिखी जी जी हीअ दवा मौजूदु आहे की सुबुह जो असां दवा जेकी आहे ॾिसी करे पोइ उहा ई दवा लिखंदा आहियूं त कहिड़ी दवा उहो छा आहे त असां वटि तव्हांखे ख़बर आहे त सॼी सिंध खां वधीक असां वटि मरीज़ आहिनि तव्हां वञी सॼी सिंध घुमो 2-2.5 पेशेंट असां वटि डेली ईंदा आहिनि हू इंडेंट जेका सब स्टोर वारा लिखंदा आहिनि उहे जो खणी ईंदा आहिनि न सुबुह जो उहा शइ हूंदी आहे पर उहा ईअं सम्झो त अधु टाइम गुज़रंदो आहे त शार्टेज थी वेंदी आहे असां वटि
पोइ जेकॾहिं स्टोर वारो उते पोइ मेन स्टोर में हूंदी त खणी ईंदो, न हूंदी त थी सघे न खणी अचे या पंहिंजे सुस्ती जे करे न वञे खणणु, मेन स्टोर में पई हुजे ऐं सब स्टोर वारो न वञे खणणु त पोइ शार्टेज थी वेंदी आहे। कॾहिं कॾहिं एॾी रश हूंदी आहे जो मेन सब स्टोर वारो मेन स्टोर में न पहुची सघंदो आहे, पहुचंदो त साण कोन्हे का, ऐं मेन स्टोर में साण पहिरियों हूंदी आहे, ईअं कॾहिं कॾहिं थींदो आहे। टोटल त असां वटि शार्टेज ॾाढी आहे। असां वटि छा आहे 7-8 डॉक्टर जेके आहिनि पोस्ट ग्रेजुएशन ते वियल आहिनि डॉक्टर, ऐं ॿिया काफ़ी आहिनि जेके 7-8 आहिनि उहे असां कमु कनि था ॿिए के, ऐं जेके हींअर नवां जो आहे प्रोग्राम अचण जो अची वेंदा त पोइ असांखे शार्टेज घटिजी वेंदी। ऐं स्पेशल्स तक़रीबन स्पेशलिस्ट असां वटि न, छा त असांजो जेको असां जेका एमरजेंसी हलाईंदा आहियूं न, 2 सुबुह जो 2 मंझंदि जो 2 राति जो, असां वटि छा आहे त ट्रामा सेंटर 24 कलाक तव्हांखे ख़बर आहे त किथे बि कोन थी एमरजेंसी हले असांजी OPD हलंदी आहे, एतिरी रश आहे। पोइ सॼो माण्हू ओॾां OPD आहे, डॉक्टर OPD बि उते ॾिसनि था, एमरजेंसी बि ॾिसनि था, जेके मतिलबु आहिनि रोड एक्सीडेंट्स MLC झेड़नि वारा सभु उते 2 डॉक्टर ॾिसनि था। पोइ वरी हिकु कंहिंजी नाइट हूंदी आहे, उनजी ऑफ हूंदी आहे, कंहिंजी इवनिंग हूंदी आहे, ॿिया हिते OPD में वेठा हूंदा आहिनि, के फोकल पर्सन आहे, के हेपेटाइटिस में को होॾे TB डाट में मतिलबु मुख़्तलिफ़ डिस्ट्रीब्यूट थी वेंदा आहिनि। कोशिशि त कंदा आहिनि त जेके हिकिड़ो 2 बचंदा आहिनि 3 त पोइ उहे वरी OPD में वेहंदा आहिनि। जी, जीअं त तव्हां मुरे जेके रहवासी आहिनि उन्हनि जा माना तव्हां ॻाल्हियूं त ॿुधियूं त जेके हॉस्पिटल में सफ़ाई जेकी आहे इन जे बराबरि आहे, ऐं डॉक्टर जेके आहिनि हिक ॿिए जे मथां कूड़ ॻाल्हाइण ते मजबूर आहिनि। पर्ची बि जेकी दवा जी लिखी था ॾियनि उन्हनि मां सिर्फ़ु हिकिड़ी दवा था ॾियनि, ऐं उहा सॼी पर्ची पाण था रखे छॾनि। एक्सरे जे लाइ हिते 3 जनरेटर मौजूदु आहिनि, पर एक्सरे वारी मशीन जेकी आहे हिते नथी हले। माण्हू सुबुह जो 8 बजे खां वेंदे तक़रीबन 1 बजे ताईं बि इंतज़ारु था कनि, पर उन्हनि जो को बि इलाज में नथो कयो वञे, न का हिते ट्रीटमेंट आहे, न ई डॉक्टर था लभजनि वेठा। 4 डॉक्टरनि जेके उहे कहिड़ी छुटी ते विया आहिनि, 4 माह खां उहे किथे आहिनि उन्हनि जी का बि ख़बर न आहे। पुछा कराइण ते था चवनि त उहे हाई माना जेके आहिनि माना क्वालिफिकेशन जे लाइ निकिरी विया आहिनि। मोरे जे रहवासियुनि जो इहो ई मुतालबो आहे त मोरे जी जेकी तलबा हॉस्पिटल आहे उनखे बहितर खां बहितर कयो वञे। ऐं उन ॻाल्हि असां ॿुधाईंदा हलूं त हेठां जेको स्क्रीन ते जेको ॾिनल नंबर आहे उन ते तव्हां असांखे का बि अपडेट ॾेई था सघो, ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो।